अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा छाती छारेस बालाजी खान हाणे शेर दिल के गोले गोले मारे छॾींदो। छा पुलिस हाणे शेर दिल के लाकब करे छॾींदो। छा शेर दिल हाणे रस बालाजी खान के माराए छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सके मुझे यूट्यूब चैनल दा मेरी जमाली के लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुझे टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रेस बालाजी खान मंठार ऐं मुराद खे बि चई छॾींदो तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन शेर दिल खे घुमायो। त जीअं इन मां ॾमर लही पए मंठार चवंदो त रेस बालाजी खान हाणे मां वधीक माण्हू नथो मारे सघां, बसि मूं माण्हू मारण खां तौबा कई, मूंखे अॻिते कामियत नाहे कैरी करणी, हाणे मूं अव्हांजी गुलामी खां बस कई। रेस बालाजी खान चवंदो त मंठार अगरि जेकॾहिं तूं शेर दिल खे न मारींदे ऐं तूं मुंहिंजी गुलामी न कंदे त पोइ हमेशह हमेशह लाइ तूं मुंहिंजो दुश्मन थी पवंदे ऐं पोइ मां तोखे कॾहिं बि जीअण न ॾींदुसि ऐं तोखे हिन धरती ते रहण बि न ॾींदुसि। ऐं बेपाल दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे पुलिस जे मथां ज़ोर वधाए छॾींदो ऐं पोइ पुलिस जेको आहे राति ॾींहुं हिकु करे छॾींदो शेर दिल खे ॻोल्हण लाइ। बहरहाल हाली फ़िलहाल जेको आहे शेर दिल हुनखे कॾहिं बि न मिलंदो ऐं वरियल खान जेको आहे पुलिस खे बदिली कराए छॾींदो ऐं पुलिस खे रिटायर कराए छॾींदो ऐं उनजी पाड़ियूं पटराए छॾींदो ऐं पोइ हिते जेको आहे ॿियो पुलिस साहब ईंदो जेको साहब हक़ ऐं सच जो साथ ॾींदो। ऐं बेपाल दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मल्हार ऐं शेर दिल ऐं रोशन इहे पाण में सलाह कंदा त अॼु मल्हार जी शादी गुज़री वेंदी त इन खां बाद जेको आहे शेर दिल वाइदो करे छॾींदो मल्हार वारनि सां शादी खां पोइ मां इन रेस बालाजी खान खे ईअं त घुमाईंदुसि ईअं त लेटाईंदुसि जो दुनिया ॾिसंदी तव्हां मुंहिंजो साथ ॾियो या न ॾियो। मल्हार ऐं रोशन चवंदा त बसि शेर दिल तूं परेशान न थी, जॾहिं मल्हार जी शादी गुज़री वेंदी त उन खां पोइ असां तोसां गॾु आहियूं ऐं रेस बालाजी खान ऐं मंठार खे मारण में असां तुंहिंजो भरपूर साथ ॾींदासीं ऐं इहो सवाब वारो कमु असां ट्राई कंदासीं ऐं इन रेस बालाजी खान ऐं मंठार खे घुमाईंदासीं ऐं पंहिंजा सभु प्लान पूरा कंदासीं। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, बाक़ी पसंद असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।